ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह सिंध जे सभिनी ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। 21 जून ते शहीद राणीअ जी सालगिरह समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाई वेंदी। पीपी सिंध जे सदर जो चवण आहे। शहीद राणी जी सालगिरह जे मौक़े ते कराची में डिवीज़न सतह जो जलसो लियारीअ में थींदो। निसार अहमद खोड़े चयो आहे ज़िले उहिदेदार ऐं ज़िम्मेवार पंहिंजनि ज़िलनि में सालगिरह जूं तक़रीबूं भरपूर नमूने मुनक़िद कनि। तक़रीबुन में केक काटे शहीद राणी के भरपूर भेटा पेश कई वेंदी। पीपी सिंध जे सदर जो चवण आहे तक़रीबुन में एमपीएस एमएनए सेनेटर्स पार्टी उहिदेदार कारकुन ऐं ॿिया भरपूर शिरकत कनि। मुल्क में जमहूरियत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी कुर्बानियुनि जे करे क़ाइमु आहे। शहीद राणी आइन पार्लियामेंट जी बालादस्ती ऐं अवाम जी हक़नि लाइ जिदोजहद कई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जी क़यादत में शहीद राणी जे विजन तहत अॻिते वधी रहिया आहिनि। निसार खोड़ जो चवण आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह सिंध जे सभिनी ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां वासु जे रिपोर्टर रशीद समो खां। जी रशीद, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल गज़ाला। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध पारां 21 जून ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह सिंध जे सभिनी ज़िलनि हेडक्वार्टर में मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त सालगिरह जो जेको सालगिरह जो कराची डिवीज़न सतह ते जलसो लियारीअ में थींदो, जंहिंखे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। अहिड़ो ऐलान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो पारां कयो वियो आहे। हिन वधीक निसार खोड़ो चयो आहे त पीपल्स पार्टी 21 जून ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह सिंध जे हर ज़िले में मल्हाईंदी। जॾहिं त सालगिरह जे मौक़े ते कराची डिवीज़न जे जेको सतह ते लियारीअ में वॾो जलसो कयो वेंदो, जंहिंखे पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे ख़िताब कंदा। वधीक निसार खोड़ चयो आहे त उहिदेदारनि खे इहा ज़िम्मेवारी ॾिनी थी वञे त पंहिंजनि ज़िलनि में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे सालगिरह जी तक़रीबूं भरपूर नमूने मुनक़िद कनि। ऐं हिन वधीक चयो त सालगिरह तक़रीबुनि में केक काटिया वेंदा ऐं शहीद बीबीअ खे जमहूरियत ऐं मुल्क ऐं अवाम लाइ ॾिनल कुर्बानियुनि जे बदौलत भरपूर करार जी अक़ीदत पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे, जी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।